सदर पाकिस्तान चवंदा आहिनि विकाणल घोड़ा ग़ैबाना सुवार। सो ही हिननि खे ख़बर कोन्हे 2022 में कीअं मैनेज करे ऐं आंदऊं हुननि खे ख़तमु करे पुराणी गवर्नमेंट खे PTI कनि। त शरीफ़नि जी अॻुवाणीअ में ही सभु आहिनि। हिक ॿिए खां पुछंदा आहिनि त घणा ॾींहं आहियूं, पर इन करे आहिनि जो मजमूई तौर ते सूबनि जूं मिल्कियतूं आइनी तरह सां लिखी ॾिनियूं अथनि। हिन वक़्त ते ॿिटो बल्दियाती निज़ाम आणण जूं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करण जा इरादा अथनि। इन खां अॻे हितां जा वसीला लिखी ॾेई चुका आहिनि। हितां जी पोर्ट कराचीअ जो ऐं बलोचिस्तान जा पोर्ट्स उहो मर्कज़ जे कंट्रोल में लिखींदा। उन करे ही एजेंट्स आहिनि जेके जेके जे हुकूमत इन ते पिया हलनि, जीअं जीअं लिखी ॾींदा हलनि त हिनजी एक्सटेंशन मिलंदी वञे। ऐं पोइ अलाए छा हाणे सिंध जी लिखी ॾींदा, दरिया लिखी ॾिनो, ज़मीनूं लिखी ॾिनो, उन ते एक्सटेंशन अथनि। सो कुर्सी लोॾे में इन लाइ हूंदी अथनि जो मासूमियत पंहिंजी ॾेखारींदा। पर जॾहिं त अरिड़हीं तरमीम जी ॿेड़ी ॿोड़े छॾियूं जेके पोयां 27 तरमीमुनि ताईं, सो हिन वक़्त ते बि असां त इनखे बाख़बर करणु माण्हुनि खे निकिरूं था त बाबा मुल्क जे कॉन्स्टिट्यूशन में तरमीमूं मुल्क जे मफ़ादम न आहिनि। असांजी अदालती ऐं आइनी माशल्ला अमलनि नाफ़िज़ आहे ऐं सूबाई मिल्कियतूं मर्कज़ जे हवाले एक्ट जे ज़रिए SIFC एक्ट जे ज़रिए थी चुकियूं आहिनि। दरिया जूं स्कीमूं अञा हलंदड़ आहिनि। उन करे नवां ख़तरा आहिनि। उन करे इन खां बाख़बर बि करियूं था ऐं उनजे ख़िलाफ़ मां पंहिंजे वर्करनि खे मोबिलाइज़ था करियूं त कंहिं जिदोजहद लाइ तयारु रहनि। मोरू वाक़ियो बाबति ज़ियाउल नजात चए थो त मां सभिनी खे माफ़ करे छॾियो आहे, छा तव्हां हुनजी अजय कंदो? कातिल मक़तूलनि खे माफ़ कंदो आहे, मक़तूल कातिलनि खे माफ़ कंदो? मक़तूलनि अञा माफ़ कोन कयो अथसि, जंहिं ॾींहुं माफ़ कयूंसि त पोइ ॾिसंदासीं। हीअ त उबती इदारा आहे। सिंध में ज़िकार इल्ज़ाम क़तल जा वाक़िया थियनि था। अॼु हिकु ॿी नारी जी गाजी खावड़ वेझो कुझु ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। उन वाक़ियनि बाबति तव्हां छा चवंदा? ॾिसो, जेकॾहिं नाजाइज़ क़तल जेके थियनि था उन्हनि जूं सज़ाऊं अचनि त इहा क़तल थियणु बंदि थी वेंदा। उन करे हिते सज़ा जज़ा जो अमल मथां खां वठी पोस्टपोन आहे। इन करे चवां त एहतिसाब ब्यूरो हिन वक़्त ते पीपलनि ऐं नून लीगलनि जो एहतिसाब न कंदो जो उन्हनि खे चयल आहे। उन करे करप्शन आम आहे। ड्रग्स वधे पई, छो त उन ड्रग्स ते सिंगापुर में फाई जी सज़ा आहे, हिते फाई जी सज़ा आणी छॾी त ड्रग्स जो कंट्रोल थींदो। उन करे हुकूमत पंहिंजी इन्फ्लुएंस ॾेखारे था सुञा पियो त क़त्लो गारित जेका आहे ख़तमु थी। पेट्रोल अघनि में हर हफ़्ते वाध थी रही आहे। हुकूमत ईरान ऐं अमेरिका जंग ख़तमु करण लाइ ज़ोर ॾेई रही आहे। ईरान खां पेट्रोल छो थो ख़रीद कयो वञे? पाकिस्तान जी बदनसीबी आहे त 78 सालनि में मुख़्तलिफ़ सिविलियन या मिलिट्री जी हुकूमतूं रहनि थियूं। फॉरेन पॉलिसी पार्लियामेंट नथी ठाहे। उन करे इन्हनि खे ख़बर कोन्हे त कंहिंसां ठहिणो आहे, कंहिंसां रखिणो आहे। सो जिन खां ई पिननि था, जिन खां IMF जा लोन्स हींअर क्लब आयो आहे त 1.2 ट्रिलियन अरब ट्रिलियन न 1.2 बिलियन डॉलर्स जा IMF रिलीज़ थी करे। हाणे जेके लोन वठनि था त उन्हनि चयो अथनि त हिननि खे कारोबार बंदि रखो। उनजे करे इलीगल कारोबार त ईरान पाकिस्तान जो थिए पियो, पर जाइज़ कारोबार नथो थिए ऐं तेल ऐं गैस कोन थो अचे। ऐलाननि सां कोन थींदो आहे, हिते कस खाइणी पवंदी आहे। निवड़त करे सीनियर लीडरनि खे जेके लीडरशिप ॾेई छॾे था, सुञा पियो त पार्टी मज़बूत थी वेंदसि।